जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर अतातारड़ जो चवणु आहे त ॾफेड़ ऐं फ़साद पीटीआई जी आदत आहे। मुनज़्ज़म साज़िश जे ज़रिए 9 मई ते हसास हंधनि ते हमला कया विया। पीटीआई जे उहिदेदारनि खे 9 मई ते हिदायतूं जारी कयूं वयूं। सीसीटीवी फुटेजिस में पीटीआई जे माण्हुनि खे भंजराह कंदे ॾिसी सघिजे थो। तव्हांखे अपडेट कयो पिया। ॾफेड़ ऐं फ़साद पीटीआई जी आदत आहे। सुतसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त मुनज़्ज़म साज़िश जे ज़रिए 9 मई ते हसास हंधनि ते हमला कया विया। अतातारड़ चयो आहे त पीटीआई जे उहिदेदारनि खे 9 मई ते हिदायतूं कयूं वयूं। सीसीटीवी फुटेजिस में पीटीआई जे माण्हुनि खे भंजराह कंदे ॾिसी सघिजे थो। 9 मई ते केसनि जो जल्द फ़ैसिलो अचणु घुरिजे। 9 मई हमलनि जा तरदीद न थियण जोगा सबूत मौजूदु आहिनि। पीटीआई बानी समेत 9 मई जा समूरा ज़िम्मेवार क़ौम खां मुआफ़ी वठनि। सुसवार वफ़ाक़ी वज़ीर 9 मई सानहे जा सीसीटीवी फुटेजिस मंज़र ते आणे छॾिया। 9 मई जे हवाले सां पीटीआई अॻुवाणनि जा वीडियोज़ मौजूदु आहिनि। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। ॾफेड़ ऐं फ़साद पीटीआई जी आदत आहे, इहो चवणु आहे सुसमारे वफ़ाक़ी वज़ीर अतातारड़ जो। यादि रहे त सुसमारे वफ़ाक़ी वज़ीर 9 मई सानहे जा सीसीटीवी फुटेजिस मंज़र ते आणे छॾिया आहिनि। असां पंहिंजे पीसीआर पैनल खे गुज़ारिश कंदासीं त उहे फुटेजिस असांजी नाज़रीन खे ॾेखारिया वञनि। 9 मई जे हवाले सां पीटीआई अॻुवाननि जा वीडियोज़ मौजूदु आहिनि।